साफ़ी हज़ात अस्सलाम वालेकुम। अॼु आऊं सिंध जे उस्तादनि एन्यूमेटरी सुपरवाइज़र जो केस वज़ीर आज़म पाकिस्तान अनवर हक काकड़ साहब निगरान ऐं राजा सुल्तान सिकंदर चीफ इलेक्शन कमिश्नर चीफ सेंसर नईम ज़फ़र साहब निगरान वज़ीर आला सिंध इलेक्शन कमीशन सिंध तमाम इलेक्शन कमिश्नर सिंध डिप्टी कमिश्नर सिंध के मोहबाना गुज़ारिश थो करियां त सिंध जे उस्तादनि डिजिटल आदमशुमारी मर्दमशुमारी वॾी तकलीफ़ुनि सां कई ऐं उनखे क़ौमी फ़र्ज़ सम्झंदे राति ॾींहुं महिनत करे पाया तकलीफ़ ते पहुचायो। पर ॾुख जी ॻाल्हि आहे त उनजो जेको मुआवज़ो आहे डिजिटल आदमशुमारी जो ॿिए फेज़ जो जेको मुआवज़ो आहे अॼु ॾींहं ताईं सिंध जे उस्तादनि खे नाहे मिलियो। जीअं त पाकिस्तान जे जेके बि ॿिया मुलाज़िम हुआ सूबनि उस्ताद हुआ उन सभिनी खे मुआवज़ो मिली चुको आहे। असां हुकूमत सिंध खां वज़ीर आज़म खां मुतालबा था करूं पेटलफ जी प्लेटफॉर्म था ऐं हाजी शफ़ी मोहम्मद जो अॻूणो मर्कज़ी सदर पेटल सिंध मर्कज़ी अॻवान पेटल हुकूमत अॻियां वाज़े थो करियां त जेकॾहिं सिंध जे उस्तादनि खे 8 फरवरीअ खां अॻे डिजिटल आदमशुमारी जो रहियल मुआवज़ो न अदा कयो हुयो त असां सिंध जा उस्ताद उन इलेक्शनी ड्यूटी जो बाइकट जो ऐलान कंदासीं बाक़ाइदा तौर ते। छाकाणि त असां पंहिंजे घरां पेट्रोल ख़र्च करे राति ॾींहुं पंहिंजो वक़्तु डिजिटल आदमशुमारी खे क़ौमी फ़र्ज़ सम्झी अदा कयो, पर हुकूमत पाकिस्तान ऐं सेंसस डिपार्टमेंट वारा इहे पैसा ॾियण जे लाइ तयार ई न आहिनि। जेकॾहिं असां इंतिहाई मजबूर थी जेकॾहिं असांखे आदमशुमारी जा पैसा 30 जनवरी ताईं न मिलिया त असां इलेक्शन जे सभिनी मरहलनि जे बाक़ी जो ऐलान कंदासीं। उन जे लाइ आऊं बस वारनि खे अपील थो करियां त असांखे सिंधी उस्तादनि खे जेको असांजो हक़ आहे उहो ॾिनो हुजे। 20 में असां हिन आदमशुमारी वोट इलेक्शन जे ड्यूटी जो बाक़ी जो ऐलान था करियूं। महिरबानी।